जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त हाणे कथा शुरू था कयूं पिया। असल वॾी कथा ॾियारी माता जी। हिकु ॾींहुं धर्मराज युधिष्ठिर हथ जोड़े भॻवान श्री कृष्ण खे चयो त हे भॻवान, अव्हां कृपा करे असांखे अहिड़ो उपाउ ॿुधायो जंहिं करे असांजो विञायल राज वरी वापसि थिए, राज लक्ष्मी ऐं धन दौलत प्राप्त थिए। श्री कृष्ण भॻवान चयो, हे राजन, जॾहिं दैत्यराज बली राज करे रहियो हो तॾहिं हिन जे राज में सॼी प्रजा सुखी हुई। हू बि मुंहिंजो प्रिय भक्त हो। हिकु दफ़े बलीअ 100 अश्वमेध यज्ञ करण जी प्रतिज्ञा कई। हिन जॾहिं 99 यज्ञ पूरा कया, बाक़ी हिकु यज्ञ करणो हुयुसि, तॾहिं इंद्र खे पंहिंजो राज वञण जो डपु थियो, छो त 100 अश्वमेध यज्ञ करण वारो इंद्रासेन जो अधिकारी थींदो आहे। उन डप सबबि राजा इंद्र सभिनी देवताउनि खां मदद घुरी, पर को बि उपाउ उन्हनि खे न मिलियो। आख़िर सभु देवताऊं इंद्र सां गॾु खीर सागर में शेषनाग ते विराजमान भॻवान श्री विष्णुअ वटि विया। श्री विष्णु भॻवान जे वेद मंत्रनि सां स्तुति कई। भॻवान प्रगट थियो ऐं इंद्र पंहिंजो समूरो दुख ॿुधायो। भॻवान विष्णुअ चयो, इंद्र तूं घबराए न, मां तुंहिंजे डप जो अंत कंदुसि। ऐं इंद्र वग़ैरह खे विश्वास ॾियारे वापसि कयो। भॻवान श्री विष्णुअ ख़ुदि वामन अवतार धारे 100 यज्ञ कंदे राजा बलीअ वटि पहुतो। राजा खां भॻवान 3 पेर पृथ्वीअ जो दान घुरियो। दान जो संकल्प करे भॻवान हिकु चरण सां सॼी पृथ्वी मापी, ॿिए चरण में आकाश ऐं 3 चरण में राजा बलीअ जे सर ते रखी मापियो। एतिरो थी वञण खां पोइ वामन देव राजा खे वरदान घुरण लाइ चयो। वरदान में राजा घुरियो, कार्तिक जे कृष्ण पक्ष में त्रयादशी, चतुर्दशी ऐं अमावस्या 3 ॾींहं पृथ्वी मुंहिंजो राज रहे। उन ॾींहुं सभु माण्हू दीप दान, दीपावली पूॼा आदि करे उत्सव मल्हाइनि, लक्ष्मी पूजन थिए ऐं लक्ष्मी निवास हुजे। ईअं करण वारे जे मथां लक्ष्मी नाराज़ न थिए। इहे वरदान घुरण ते श्री विष्णु भॻवान चयो, इहो वरदान मूं तोखे ॾिनो। उन ॾींहुं लक्ष्मी ॾियारी पूॼन करण वारे जे घर में लक्ष्मीअ जो निवास थींदो, अंत में मुंहिंजे धाम खे प्राप्त कंदो। ईअं चई भॻवान बलीअ खे पाताल लोक जो राज ॾेई पाताल में मोकिलियो ऐं ईअं इंद्र जो डपु दूर कयो ऐं जंहिं करे मल्हाइण वारे जे घर में लक्ष्मीअ जी कमी कान रहंदी आहे। भॻवान श्री कृष्ण चयो, हे धर्मराज, श्री महालक्ष्मीअ जे पूॼन ऐं ॾियारी उत्सव सां लक्ष्मीअ जी प्राप्ति थिए थी। उन करे तूं बि कर, तुंहिंजो विञायल राज तोखे वरी वापसि मिलंदो। इन करे ॾियारीअ ॾींहुं महालक्ष्मी माता जी पूॼा कई वेंदी आहे। इन करे ॾियारीअ ॾींहुं राम भॻवान जे अचण जी ख़ुशी बि मनाई वेंदी आहे और महालक्ष्मी माता जी पूॼा बि कई वेंदी आहे। बोलो लक्ष्मी माता की जय। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे तो उनके लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।